नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट जस्टिस अज़हर मनला चयो आहे त इंसाफ जी फराहमी में समूरियूं रंडकूं रियास्त जी तरफ़ां अचनि थियूं, जॾहिं त हिन जे इल्ज़ाम अदालत मथां ईंदो आहे। चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट जस्टिस अज़हर मनला शहरियुनि खे इंसाफ जी फराहमी में देर बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी कई आहे। जस्टिस अज़हर मनला अटॉर्नी जनरल खां पुछाणे दौरान पंहिंजे रिमार्क्स में चयो आहे त आइन में लिखियल आहे त तकिड़ो इंसाफ हर शहरी खे ॾिनो वञे। अदालतूं ॾिसी वठो अवां कहिड़े हाल में ठही रखियूं आहिनि, शहरियुनि खे उते केतिरा मसइला अचनि था। अवां जेके रिपोर्ट जमा कराईंदा आहियो उन्हनि सां का बि दिलचस्पी न आहे। अमली तौर ते ॿुधाए त छा अवां कयो आहे। इंसाफ जी फराहमी में समूरियूं रंडकूं रियासत जे तरफ़ां खां ईंदियूं आहिनि ऐं इल्ज़ाम वरी अदालत जे मथां ईंदो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।